अस्सलाम वालेकुम मेरा भाई। वालेकुम सलाम लाला, क्या हाल है? खैर है भाई, क्या बात है, तुम बहुत परेशान है। यार बात ये है तो उर्दू मुझे आती को नहीं, सिंधी में बात करो। हाँ तो फिर ये मूंखे ॿुधायो तू परेशान छो आहे? यार परेशानी आहे, माल जेको आयो हो न, अच्छा अच्छा, उहो यार हलियो वियो। हो गया वो हलियो वियो। तो फिर आएगा तो जरूर। पता नहीं, मेरी भी दिल कह रही है आएगा। वो तुंहिंजो दिलि चवे थी त मुंहिंजो बि दिलि चवे थी। हाँ। वो ईंदो ज़रूरु ईंदे। अच्छा ईंदो। वो पंहिंजो हाणे वरी ॿियो कमु कंदासीं नी, कहिड़ो? पंहिंजो अखरोट बादाम खाराईंदासीं। हाँ सम्झी न, हाँ हाँ। पाणे कमु ठही वेंदो। ना कर, हा केर इते रखीस न वो। खान जो माल। इहो पैसा घणा वठंदो भला? वो पैसे पैसे के छॾ, असांजो कुछ तो पासा में एॾो भलो आहे न। अच्छा। वो खाईंदी, वो ठही वेंदी बस। वाह वाह, पैसे जी इते ॻाल्हि ई रखीस न न वो। कर। वाह ओके। वाह, ओके।